सीता रोड में पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ औरतुनि एहतजाज किया है। वहीद अब्बासिया की रिपोर्ट मूजिब प्यारो पुलिस पोस्ट ते मुक़रर पुलिस इंचार्ज एहलकार शमन अबड़ो ख़िलाफ़ गरीब औरतन बसमात उम्मीदा खातून ज़ाल अर्ज़ मोहम्मद हेज़बाणी पंहिंजी मासूम न्याणी सुभान खातून सां गॾु रेलवे फाटक बंद करे एहतजाज किया। संदन चवण है त एहलकार शमन अबड़ो ऐं जहांगीर चांडियो असांखे मुसलसल तंग करे रहिया आहिनि। हू बार बार असांजे घर अचनि था, चवनि था त हिकु राति तूं पंहिंजी धीअ असां न मोकिल, जीअं चंद तीअं थींदो, न त पोइ ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। प्यारो पुलिस स्टेशन ते इंचार्ज एहलकार असां मथां कूड़ा केस दाख़िल करे ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन औरतुनि जो चवणु आहे त असीं ग़रीब बेसहारा मिसकिन औरतूं आहियूं। ॻोठ गुल मोहम्मद हेज़बाणी लॻ बाड्रे मां प्यारो स्टेशन ते रोज़गार ख़ातिर मसवाड़ वारी जगह में रहूं पिया, जिते मुंहिंजो मुड़ुसु मज़दूरी कंदो आहे ऐं मुंहिंजी नाठी मलाई पोलका खपाए घर जो गाॾो हलाईंदो आहे। प्यारो पुलिस जो एहलकार असांखे तंग करे रहियो आहे। हुननि घुर कई त प्यारो पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे।